वरी चंडरंगण ते बरंदो ककर कारोबार हूंदा, खिलण मिलण जा ॾींहं बि मोटी ईंदा। पर छा वो कॾहिं मोटी न ईंदी। अला जंहिंजे लाइ ॻोठ जूं गलियूं अॼु बि आसाइतियूं आहिनि। छा हज़ारे आलियन अखियुनि में ओसीड़े जा ॾिया जरखंदा ई रहिजी वेंदा। छा वो ॻोठ, उहे घिटियूं जिते हुन कॾहिं रांदियूं खेॾियूं, उहे सहेलियूं, उहे सर्दियूं, उहे अखियूं, उहे हथ, छा रुगो ओसीड़ो ई कंदा रहिजी वेंदा। वरी ॻोठ तुंहिंजी